दोस्तों साफ़ी भाइरो हक मौजूद GSM जीत असां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा दोस्त जेके हिते गॾु थिया आहियूं उन जो मेन मक़सदु आहे त बीजल सिंधी यादगार कमेटी जे तरफ़ां जंहिंमें मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा दोस्त मौजूदु आहिनि हिते उन्हनि दोस्तनि टंडो मोहन खान में संदसि आख़िरी आरामगाह ते 5 अक्टूबर ते प्रोग्राम रखियो आहे। जंहिं प्रोग्राम जी तव्हां साफ़ी भाइरनि इन वकीलनि उस्तादनि शागिर्दनि ऐं सिंध जे शऊर रखंदड़ माण्हुनि ऐं सिंध जे क़ौम परस्तनि खे असां दावत ॾियूं था त अचो त सिंध जे बीजल खे भेटा पेश कयूं, खेसि ट्रिब्यूट ॾियूं जे हमेशह सिंध खे ॻायो, सैयद खे ॻायो ऐं हमेशह हक़ ऐं सच जी राह ते रहियो, कॾहिं न लोच ऐं लालच रखी। त असां समूरनि दोस्तनि जो फ़र्ज़ु थिए थो, सिंध जे आशिक़नि जो फ़र्ज़ु थिए थो त 5 अक्टूबर ते टंडो मोहम्मद खान अची संदसि आख़िरी आरामगाह ते खेसि भेटा पेश कजे। जिनखे बि दावतनामा अञा ताईं न पहुची सघिया आहिनि, असांजो मक़सदु इहो आहे त उन्हनि सभिनी माण्हुनि खे बि अॼु असां दावत ॾियूं त बाबा बीजल जे 40 ते तव्हां सभिनी खे दावत आहे। मतां को सुभाणे असांजो सिंध में को क़ौमी कारकुन चए त मयार का ॾियणु जहिड़ो हुजे, दादा मूंखे दावत न मिली, त विडियो जो मक़सदु इहो आहे त 40 जी दावत सिंध जे शऊर खे ॾियूं था। तव्हां सभु जेको आहे 24 अक्टूबर ते 5 अक्टूबर 2024 ते बीजल सिंधी जे आख़िरी आरामगाह ते पहुची खेसि भेटा पेश कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जी सिंध में जेके रहंदड़ आहिनि बीजल साईं जा आशिक़ दोस्त ऐं बीजल साईं खे जेके चाहींदड़ आहिनि, असांजा क़ौम परस्त अॻवान, असांजा लीडर, उन्हनि खे असीं पैगाम ॾियूं था त 5 अक्टूबर ते असां बीजल साईं जो हिते 40 प्रोग्राम रखियो आहे। उहो तक़रीबन 4 खां राति जो 11 खां 12 बजे ताईं हलंदो। उन में जेके बि दोस्त आहिनि बीजल साईं जा चाहींदड़ आहिनि, उन सभिनि खे असीं ही पैगाम था ॾियूं त तव्हां उते पहुचो, पंहिंजे गीतनि ज़रिए शऊर पैदा कयो, सिंधी क़ौम में शऊर पैदा कयो। उनमें उन प्रोग्राम खे कामयाबु करण सॼी सिंध खे दावत आहे। असां बीजल सिंधी जेको असांखां 24 अगस्त ते विछड़ी वियो आहे ऐं उन जो चालीहो जेको आहे 5 अक्टूबर 2024 ते पीर शाफ़े दरगाह ते आख़िरी आरामगाह ते कयो पियो वञे। हुन में जेके दोस्त रहिजी विया आहिनि उन्हनि खे दावत ॾियूं था त शिरकत करे बीजल साईं सां वचन कनि त हुनजो छॾियल जेको मिशन आहे उनखे असां पूरो कंदासीं। छो त क़ौमी फ़नकार सां गॾु छा बीजल सिंधी हिकिड़ो क़ौमी वर्कर बि हो जेको रूपश्री जी ज़िंदगी गुज़ारींदे पंहिंजे वालिद साहिब जे जनाज़े में शरीक कोन थी सघियो। उनखां अलावा खोड़ सारियूं कुर्बानियूं जेके सिंध जे हवाले सां पंहिंजे बचड़नि खे ट्राइम्प न ॾेई सघियो। अचो त गॾिजी उन सां वचन करियूं, उनजे चालीहे ते गॾु थियूं ऐं इहो मैसेज ॾियूं तव्हां जेको छॾियल मिशन आहे सिंध जे माण्हुनि लाइ उहो असां भरपूर नमूने उथारींदासीं। ऐं हिन प्रोग्राम में क़ौमी राग बि थींदा ऐं SVP जो चेयरमैन साईं ज़ैन शाह ऐं सलमान खान कुरैशी, रियाज़ चांजो ऐं डॉक्टर नियाज़ कालानी समेत सभिनी खे दावतूं अची चुकियूं आहिनि। पर जेके दोस्त रहिजी विया आहिनि उन्हनि खे हिन वीडियो ज़रिए असीं दावत था ॾियूं त भरपूर नमूने शिरकत करे ऐं पंहिंजो वचन वधाइनि। सिंध जे माण्हुनि खे 5 अक्टूबर ते बीजल सिंधी जी 40 जे मुनासिबत सां हिकिड़ो ताज़ियती मेड़ाको कोठायो आहे संदसि आख़िरी आरामगाह ते, जंहिंमें सिंध जी कुंड कुणछ में जेके बि क़ौमी वर्कर आहिनि, क़ौमी अॻवान आहिनि, लीडर साहिबान आहिनि, उन्हनि समूरनि खे रहिजी वियल समूरनि दोस्तनि खे हिन मैसेज ज़रिए दावत था ॾियूं। हिन मैसेज ज़रिए आगाह करियूं था, दावत ॾियूं था त पाण अचनि ऐं उन प्रोग्राम में शामिलु थियनि त जीअं असां हिकिड़ो टंडो मोहन खान मां हिकिड़ो मैसेज ॾियूं त असां पंहिंजे हिते क़ौमी फ़नकारनि खे यादि रखूं था ऐं इंशा अल्लाह ताला यादि रखंदासूं। GSM।